गॾह जे कननि वारो बादशाह ऐं परीअ जी दिलचस्प ऐं सबक़ामोज़ कहाणी। बादशाहनि जो बादशाह त्रपाक पाण आहे, पर घणो वक़्तु अॻु कंहिं विलायत में हिकु बादशाह रहंदो हो। हुन बादशाह खे माल मिल्कियत जी का बि कमी कोन हुई। अणवयो पैसो हुअसि, पर उन वटि औलाद न हो। हुनखे ॿारनि सां बेहद घणो प्यारु हो ऐं हुन चाहियो थे त हुनखे को ॿारु हुजे जेको सॼे महिलात में खेॾंदो रहे। आख़िर ॿियो को चारो न ॾिसी हुन परिण खां मदद वठणु चाही। हुनखे कंहिं ॿुधायो त हुनखे कंहिं ॾस ॾिनो त तुंहिंजी मदद परियूं ई करे सघनि थियूं जेके जंगल में रहनि थियूं। आख़िरकार हिकु ॾींहुं हू तयारु थी परिण सां मिलण लाइ जंगल तरफ़ निकिरी पियो। जंगल में पहुचंदे उते हुनखे जंगल में रहंदड़ 3 परियूं मिलियूं ऐं हिन साणनि पंहिंजे दिलि जो हाल ओरियो। बादशाह खे ॿुधायो त हू औलाद लाइ सिके पियो ऐं हुनखे औलाद नाहे। पर हुनजी सॼी ॻाल्हि गौर सां ॿुधी ऐं पोइ उहा ख़ुशख़बरी ॿुधाई त के साल जे अंदरि हिकु शहज़ादो ॼमंदो। बादशाह उहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं पंहिंजे महिलात में पहुचण साण ई पंहिंजी राणीअ खे पहिरीं उहा ॻाल्हि ॿुधाई ऐं उन बैदि सॼे मुल्क में ख़ुशियूं मल्हायूं वयूं। पोइ त पूरो 1 साल 1 ॾींहुं बैदि बादशाह सलामत जे घर में हिकु पुटु ॼाओ। राति जो 3 परियूं मुबारक ॾियणु आयूं ऐं हर हिकु परी शहज़ादे लाइ तोहफ़ो ॾिनो। पहिरीं परी चयो त तूं दुनिया जो सभ खां सुहिणो ऐं शहज़ादो थींदे। ॿी परी खेसि चयो त तूं दुनिया जो सभ खां घणो अकुलमंद ऐं नेकदार ऐं नेक दिलि शहज़ादो थींदे। पोइ 3 परी सोचियो त पहिरीं ऐं ॿी परी दुनिया जूं तमामु ख़ूबियूं शहज़ादे खे ॾेई छॾियूं आहिनि। ईअं न थिए त हीउ वॾो थी मगरूर थी पवे। सो हुन परी 3 परी कुझु देरि सोचे पोइ दुआ ॾियण बदिरां उहा बददुआ ॾिनी त ए शहज़ादा, तुंहिंजा कन गॾह जे कननि जहिड़ा वॾा थींदा। जीअं त तूं मगरूर न थी वञी उन बैदि 3 परियूं गाइब थी वयूं। वक़्तु गुज़रंदो वियो, शहज़ादो बि अची वॾो थियो। जेको शहज़ादो वाक़ई घणो ख़ूबसूरत, अकुलमंद ऐं नेक दिलि थियो। पर उन मिड़नी ॻाल्हियुनि सां गॾोगॾु हुन में हिकु अजीब ॻाल्हि बि हुई ऐं खामी बि हुई त हुन जा कन गॾह जे कननि जहिड़ा डिघा ऐं बेडोला थी पिया हुआ। बादशाह हुन टपकां त किथे माण्हुनि खे मालूम न थी पवे त हुनजो पुट जा कन गॾह जे कननि जहिड़ा आहिनि। केतिरनि ॾींहंनि ताईं शहज़ादे खे लिकायो वठंदो हो ऐं केसि हजामत न कराई ऐं कंहिं नाई जे वर न चढ़ियो। पर हिकु ॾींहुं हिन जी हजामत थियणी हुई। वार अची वॾा थिया, नेठि बादशाह खे परेशानी थी। सो पोइ आख़िरकार सोच वीचार खां पोइ बादशाह सलामत हिकु हजाम घुरायो ऐं हुनखे महिलात में टिकण लाइ कमिरो ॾेई छॾियईं। ऐं हुनजो कमु फ़क़ति इहो हो त हू शहज़ादे जा वार कतरे ऐं उनजे वारनि जी ऐं उनजे कन जी ॻाल्हि कंहिंसां बि न करे त को शहज़ादे जा कन बेडोला ऐं डिघा आहिनि। हजाम जो मुफ़्त में रिहाइशी ऐं खाधो पीतो जो हुनखे मिलियो त हू ॾाढो ख़ुशि थी पियो। हुन बादशाह सलामत सां वाइदो कयो त उहा राज़ जी ॻाल्हि हू दिलि में रखंदो ऐं कंहिंखे बि न ॿुधाईंदो। कंहिं बि बनी बशर खे शहज़ादे जे कननि जी ॻाल्हि जी ख़बर न पवंदी। कुझु अरसो त हजाम माठ मूठ में ईअं ज़िंदगी गुज़ारींदो रहियो, पर दिलि में इहो सांडियल राज़ हुनजे सीने ते पथर वांगुरु ॻरो थियणु लॻो। हुनखे हर रोज़ु अजीब महूज ऐं बार महसूसु थियणु लॻो। हुन चाहियो थे त कंहिंसां उहो राज़ खोले पंहिंजे दिलि जो भार हल्को कजे। आख़िरकार हिकु ॾींहुं हू तमामु घणो तंग थी पियो। हू हिकु फ़क़ीर वटि वियो ऐं हुन सां सॼी ॻाल्हि करे ॿुधायईं। फ़क़ीर खेसि चयो त हीअं कर जो जंगल में हलियो वञ, उते हिकु वॾो खॾो खोटे उनखे सॼी ॻाल्हि ॿुधाए छॾ। अहिड़े तरीक़े सां तुंहिंजो दिलि जो भार हल्को थी पवंदो। पोइ त हजाम जंगल में पहुची फ़क़ीर जे चवण मुताबिक़ हिकु वॾो खॾो खोटियो ऐं पोइ उनमें मुंहुं विझी करे सॼो राज़ सॼी ॻाल्हि करे ॿुधायो। उन खां पोइ हुनजी दिलि जो भार वाक़ई बि हल्को थी वियो ऐं हू ख़ुशपाश महिलात में वापसि अची पहुतो।
फ़क़ीर जी इन ॻाल्हि खां पोइ हजाम त पंहिंजे दिलि जो भाउ लाथो, पर हाणे हिकु अजीब ॻाल्हि रूनुमा थी पई त जिते हजाम खॾो खोटियो हो उते हिकु कांडेर जो वणु फुटी निकितो ऐं उहो वणु ॾींहों ॾींहुं वॾो थींदो तमामु घणो वॾो थी वियो। हिकु ॾींहुं हिकु जोगी उतां अची लंघियो त हुन ॾिठो त हेॾो वॾो वणु सोभ कांडेर जो, त हुनखे अजीब लॻो ऐं हुन छा कयो जो उनखे वढे उन मां हिकु बांसुरी ठाहे छॾियईं। पोइ जॾहिं हुनखे वॼायो त उन मां हिकु अजीब आवाज़ु निकितो। हुन मां आवाज़ु निकितो त ॿुधो हिकु ॻाल्हि सभु इंसानो ऐं जिनो, शहज़ादे खे अथव कन गॾह जा कन। वरी बि जंहिं वॼाईं त वरी आवाज़ु आयो, ॿुधो हिकु ॻाल्हि सभु इंसानो ऐं जिन, शहज़ादे खे अथव गॾह जा कन। उन पर जोगी फ़क़ीर जिते ऐं जॾहिं बि बांसुरी वॼाइणु लॻो त मज़ा साॻियो आवाज़ु निकिरणु लॻो। जोगी बि हैरान हो त हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे, छा मक़सदु आहे। ॿुधो हिकु ॻाल्हि सभु इंसान ऐं जिन, शहज़ादे खे अथव गॾह जा कन। बादशाह खे जॾहिं उहा ख़बर पई, उहो ॿुधी करे बादशाह ॾाढी कावड़ में अची वियो ऐं हुन सोचियो त जोगी फ़क़ीर खे उहा ॻाल्हि सवाइ हजाम जे को ॿियो ॿुधाए नथो सघे। सो बादशाह हिकदमि पंहिंजे सिपाहियुनि खे हुकुम कयो त महिलात में रहंदड़ हजाम जो कंधु कपियो वञे। बादशाह जी उहा ॻाल्हि ॿुधी करे शहज़ादो अॻियां वधियो ऐं हथ अदब जा ॿधी पंहिंजे पीउ बादशाह सलामत खे अर्ज़ु कयईं त साईं मुंहिंजा बाबा, तव्हां वीचारे ग़रीब हजाम खे सज़ा छो ॾेई रहिया आहियो। हुन जे ॻाल्हि कई आहे, हुन जे कर इहा ॻाल्हि कई बि आहे त उहा सची ॻाल्हि आहे। हिकु हक़ीक़त खे लिकाइण मां भला छा फ़ाइदो मिलंदो। जेका शइ तव्हां माण्हुनि खां हेतिरो वक़्तु लिकाए रखी आहे, उहा हाणे आवाम खे ॾेखारणु हिन वक़्तु बहितरु आहे। ख़ुदा जो घुरियो त मूं में उन ऐब हुजण जे बावजूदि बि ऐं पंहिंजे रयत अवाम जो प्यारो बादशाह साबित थींदसि ऐं उन्हनि जी चङी ख़ासी ख़िदमत कंदुसि। उहो चई करे शहज़ादे पंहिंजी टोपी लाहे छॾी। पोइ त बादशाह सलामत जे अखियुनि में ॻोढ़ा तरी आया ऐं हुन हजाम खे उन वक़्तु माफ़ु करे छॾियो ऐं उन वक़्तु हिकु अजीब ॻाल्हि बि साम्हूं थी आई। हिकु अजीब ॻाल्हि इहा थी त शहज़ादे जा गॾह जे कननि जहिड़ा कन हिकदमि ग़ाइबु थी विया ऐं हुन जी जाइ ते इंसाननि जे कननि जहिड़ा कन अची विया ऐं हू सुहिणो सेबतो शहज़ादो जवान थी पियो। असुल में ॻाल्हि हीअ हुई त शहज़ादे जी सचाई ऐं नेकी जी करे टीं परी खे ख़बर पइजी वई हुई त हीउ शहज़ादो मग़रूर न थींदो। उन करे हुन पंहिंजी बददुआ वापसि वठी छॾी हुई ऐं शहज़ादे जा गॾह जे कननि वारा वॾा वॾा कन हुआ से आम इंसाननि वांगुरु नॉर्मल कन थी पिया। ऐं पोइ त शहज़ादो पंहिंजी बादशाहत में ख़ुशि गुज़ारणु लॻो ऐं पोइ त हुन परिण खे बि ख़ासि इनाम ऐं तोहफ़ा ॾिना विया ऐं हजाम जेको महिलात में रहंदो हो उनखे बि ख़ासि हीरा जवाहर तोहफ़ा ॾेई उनखे बि इजाज़त ॾिनी वई। पोइ बादशाह सलामत ऐं संदसि फर्ज़ंद ख़ुशि गुज़ारणु लॻा ऐं पोइ बादशाह सलामत पंहिंजे शहज़ादे जी हिकु नई नवेली दुल्हन सां शादी कराए हिकु ॿिए सल्तनत मां शादी कराए हुनजी ज़िंदगी में चारि चंड लॻाए छॾिया। साथियों, उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। कॾहिं मग़रूरी हठ अॾाई न करणु घुरिजे। इन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।